बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। सबा आपे जो सलाम कबूल पवे। मूंसां गॾु मुंहिंजो होस्ट मुंहिंजो साथी मुबशर हुसैन मौजूद आहे। असीं मॉर्निंग विथ आवाज़ में तव्हां सभिनी खे भरीकार कयूं था। नए ॾींहं, नई मॉर्निंग ऐं नई दुआउनि सां गॾु ऐं इहा उमेद आहे अल्लाह खां त तव्हांजा जेके रुकियल कम आहिनि उहे जल्द अज जल्द कंप्लीट थी वञनि, पर पॉजिटिव कम, पॉजिटिविटी सां, मेहनत सां, जुस्तजू सां। जंहिं मेहनत में तव्हां लॻा पिया आहियो, अल्लाह करे तव्हांजी उहा मेहनत सफलता हासिल करे ऐं तव्हां बि सफलता हासिल कयो ऐं उन मंज़िल ताईं पहुचो जंहिंजी जुस्तजू में तव्हां लॻल आहियो। जुस्तजू खां सवाइ ज़िंदगी नामुकम्मल आहे। उहा जुस्तजू कंहिं शइ खे हासिल करण जी हुजे थी, उहा जुस्तजू काॾे वञण जी हुजे थी, या कंहिं सां दोस्ती करण जी हुजे थी, या वरी कंहिंखे परचाइण जी हुजे थी। जुस्तजू खां सवाइ ज़िंदगी नामुकम्मल आहे। ऐं जुस्तजू इन शइ खे चइबो आहे जेको अगरि असीं कुझु खाइण जी जुस्तजू कयूं था ऐं उहा बि पूरी नथी थिए, छो त टाइम ते उहा शइ न मिले, इहा बि हिकिड़ी ख़राबी थी वेंदी आहे। वरी ॿी ख़राबी हिन में इहा आहे त सीज़न न हुजे त उहा बि असांजी जुस्तजू में थोरी घणी रुकावट पैदा कंदी आहे। सो मुबशर ॾांहुं हलंदासीं। मुबशर, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं थोरा मुबशर अॼु मूंखे सुस्त लॻी रहियो आहे, अलाए छो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु मां ठीकु आहियां। असां ठीकु न बि हुजूं त असांजी जॉब अहिड़ी आहे, असांखे ठीकु रहणो पवंदो आहे, ठीकु करिणो पवंदो आहे। लाज़मी ॻाल्हि आहे। सॼी राति पंहिंजे ऑडियंस खे ख़बरूं ॿुधायूं आहिनि ऐं हाणे सुबुह वरी बाक़ाइदगी सां फ्रेश माहौल में असां वरी तव्हां सां गॾु दिस मॉर्निंग विथ आवाज़ में पंहिंजे नाज़रीन जे लाइ मौजूदु आहियूं। मां हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे पंहिंजे पारां बि भलीकार चऊं था। उमेद आहे ठीकु कंदो पंहिंजनि यारनि सां, पंहिंजनि प्यारनि सां, पंहिंजनि ॿारनि सां, ऐं हाल बाल बि कंदा पिया हूंदो, ख़ुशि रहण जी कोशिशि बि कंदा पिया हूंदो। नाज़रीन, बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। ॻाल्हि जॾहिं असां कंहिं सीज़न जी कयूं था त बिल्कुलु सीज़नल शयूं इलाही ज़्यादा असांखे ॾिसण में ईंदियूं आहिनि। गर्मी ईंदी आहे त फ्रूट्स तब्दील थी वेंदा आहिनि, सब्जियूं तब्दील थी वेंदियूं आहिनि, खाइण पीअण जा सामान तब्दील थी वेंदा आहिनि। इन तरीक़े सां विंटर्स ईंदा आहिनि त पोइ विंटर्स जी हिकिड़ी अलॻि सौगात हूंदी आहे, अलॻि मौसमूं हूंदियूं आहिनि, अलॻि सूरत हाल हूंदी आहे। उन में माण्हू ॿिए कंहिं तरफ़ वधंदो आहे। त जीअं ॾिसो तव्हां, ऐं पाकिस्तान, वरी पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त पाकिस्तान यानी अहिड़ो मुल्क जिते 4 मौसमूं मौजूदु आहिनि, जिते हर मौसम इंजॉय करण जे लाइ मिलंदी आहे। ऐं बारिश हुजे, गर्मी हुजे, ऊन्हारो हुजे, बहार हुजे, हर हवाले सां असांखे इहे सभु शयूं मिलनि थी पियूं। यकीनन सुबुह जो टाइम अवां उथी विया हूंदो ऐं ॻोठनि में त जो हमेशह जी तरह असां इहा ॻाल्हि कंदा आहियूं त जल्दी सुबुह थी वेंदी आहे। शहरी ज़िंदगीअ में जेका आहे सुबुह उहा यकीनन हाणे शुरू थी हूंदी असांजी सुबुह खां अचण सां गॾु। ऐं जेकॾहिं न बि शुरू थी आहे त छो जो असां अची विया आहियूं आवाज़ टीवी जी स्क्रीन ते, त हाणे तव्हां टीवी ऑन करे चुका हूंदो ऐं तव्हां असांखे वेही करे ॾिसी रहिया हूंदो, नाश्ते जी टेबल ते वेठा हूंदो। हूअं असां सीज़न जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। सबा त गर्मियुनि जे हवाले सां छा मौसम हूंदी आहे फ्रूट्स वग़ैरह या सब्जी वग़ैरह खाइण जी? अच्छा, सब्जियूं त जंहिंखे थधियूं भाॼियूं चऊं था असीं मुबशर, ऐं उहे असांजे ॿारनि खे नथियूं वणनि अॼुकल्ह। मां इहा ज़रूरु चवंदमि त असांजा ॿार बि नथियूं वणनि। अच्छा, तव्हां बि कुझु ॾिसो, हिकिड़ी सिलेक्टेड शइ हूंदी आहे न, तव्हां कुझु खाओ था या कुझु वरी न बि खाओ था, पर हर भाॼी खे न खाइण इहो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। ऐं इहो असांजी जनरेशन में गेप अची वियो आहे, जेके बीटा जनरेशन चवनि था, जेन ज़ी खां अॻियां वारी बीटा जनरेशन, उहा कुझु सब्जियुनि खे छा हर सब्जी खे नापसंद करनि थी। जीअं गोभी पचायूं था त गोभी खे खाइण पसंदि नथा कनि, या वरी असीं कॾहिं कॾहिं शिमला मिर्च तरींदा आहियूं या ॿिया मिर्च तरींदा आहियूं, चांवरनि सां केॾा न सुठा लॻंदा आहिनि, उन्हनि खे बि नथा पसंदि अचनि ॿार। ऐं चवनि था त असांखे इहे सब्जियूं न आहिनि पसंदि। ख़ासि करे थधी भाॼी जंहिंखे करेलो चऊं था, भिंडी चऊं था, ऐं वाङण जेके हिन सीज़न में भरतो ठाहींदा आहियूं असीं, अंबड़ियुनि जो भरतो हूंदो आहे। वाङण जो को दोस्त असांजो ऑफेंड न थी वञे, वाङण जो सूमरनि सां छा ताल्लुक आहे? इहे वॾा वाक़ियात मां ॿुधाया, सभु तव्हां ॿुधायो आहे, मूंखे कनेक्ट कयो वेंदो आहे। मुबशर, इहे अलाए छो ज़ातियुनि सां कनेक्ट कीअं थींदा आहिनि? आलू जो बि असीं ॿुधो आहे। हा, आलू जो बि ॿुधो आहे। मुंहिंजा खोड़ सारा सूमरा दोस्त आहिनि, तो प्लीज़ ऑफेंड न थिजो। मां इहे जस्ट ॻाल्हि सभा खां पुछां थो कयां सोशल मीडिया ते, ऐं आम तौर ते लाइ छो कहावत मशहूरु आहे त वाङण ऐं सूमरनि जो माना
चोली दामन जो साथ आहे इहो छो ऐं आहे चोली दामन तव्हां वरी चोली दामन जो था चओ ऐं मूंखे वरी हेॾा लॻंदो आहे त कावड़ियल आहिनि पाण में न खाईंदा आहिनि चिड़ आहे ऐं हिननि जी ख़ासि करे इहा चिड़ हूंदी आहे त ही पचाया आहिनि असीं ऐं हिननि खे अलाए छो मनसूब कयूं वयूं आहिनि ज़ातियूं अलाए छो ईअं बाय द वे तव्हांजी सब्जी कहिड़ी पसंदि आहे या जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त मतिलबु तव्हांजो कहिड़ो हूंदो आहे सिलसिलो अच्छा असीं त तव्हां वारनि जी जेका तव्हांजी कास्ट आहे उनखे कंहिं भाॼी सां कनेक्ट न कंहिंसां बि कनेक्ट न कयो आहे कंहिंसां बि मनसूब न आहे हूं अबड़ो सबड़ो ओनली अबड़ो ओके वाह वाह सो इनखे कंहिंसां मनसूब न आहे कयो अच्छा असीं हर भाॼी खाईंदा आहियूं बसि मुंहिंजे घर में आलू नाहे ईंदो पटाटो नाहे ईंदो छो त असीं नाहियूं खाईंदा पटाटो तो ज़रे घटि क़ौमी सब्जी आहे क़ौमी सब्जी गोश्त में भी एडजस्ट थी वेंदी आहे हर शइ में माना मुर्गी में एडजस्ट थी वेंदो आहे आलू भाॼियुनि में एडजस्ट थी वेंदो आहे आलू त माना मल्टी टैलेंटेड आहे पर आलू कीअं उनखे इहे इग्नोर करे था सघो अनफॉर्चुनेटली असांजे घर में न ईंदो छो त मुंहिंजी मदर खे नाहे पसंदि ओके नंढे हूंदे खां उन न खाधो हा त इनजे करे वरी उन असांखे बि आदत नाहे विधी हाणे अगरि असांखे आलू मिले बि त इट्स ओके न मिले त वेरी इट्स ओके असांजे लाइ ऐं असांजे लाइ का बि हा इहो आहे त सीज़नेबल सब्जियूं असीं खाईंदा आहियूं ऐं हुन में गोश्त वग़ैरह ऐड कयूं त सही आहे पर भाॼी या थधी भाॼी चइबी आहे ऐं ख़ासि करे अंबड़ियुनि जी चटणी जीअं ठाहींदा आहियूं असीं घर में कुटींदियूं आहिनि अम्बी वारियूं हुन में हिकिड़ो बसर हूंदो आहे वाह 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 बसि तव्हांखे छा पसंदि आहे हा सब्जियूं त मां तक़रीबन खाए ई वेंदो आहियां हींअर मुंहिंजी अम्मी ॾिसंदी पई हूंदी त हीअं टुंगा हणंदी हूंदी भाभी खे कहिड़ो हवालु थो हाणे त बहरहाल कुझु सब्जियूं अहिड़ियूं आहिनि जेके वाकई में मां न खाईंदो आहियां सही मतिलबु भली न लॻंदियूं आहिनि मूंखे खाइण में हुन में तूरियूं थी वयूं अच्छा ऐं कॾहिं कॾहिं करेला थी विया मूड जे मुताबिक़ लेकिन हू आम तौर ते खाईंदो आहियां मुंहिंजी अम्मी ॾाढा सुठा करेला पचाईंदी आहे हुन में कड़वाहट वग़ैरह सॼी ख़तमु थी वेंदी आहे त पोइ वञी करे खाईंदा आहियूं बाक़ी घर में ॿियो केरु पचाए त पोइ मां बिल्कुलु हुननि खे हथ न लॻाईंदो आहियां त ख़ासि करे तूरियूं ऐं मेहे चवंदा आहिनि मेहा इहे ॿई शयूं जेको आहे न थोरी मूंखे लुॿियूं टाइप लॻंदियूं आहिनि खाइण जे दौरान त मां हिन करे हुन खां इज्तनाब कंदो आहियां ऐं बाक़ी जेको बि घर में पची वेंदो आहे त बिल्कुलु शौक़ सां खाईंदा आहियूं भिंडी थी वञे लौकी थी वञे करेला थी वञनि कोशिशि इहा कंदा आहियूं त चांवर वग़ैरह मिली वञनि त ऐं हाणे चांवर जॾहिं खाईंदासीं त हाणे असां वटि अचण वारो आहे फ्रूटनि जो बादशाह अंब कुझु रेड़ियुनि ते नज़र बि अचे थो त अंब अची विया पर उन हिसाब जा अंब फ़िलहाल न आहिनि आया मार्केट में जेके असांजा ॿार बि खाईंदा आहिनि वरी कुझु ॿार पसंदि बि नथा कनि तव्हांजे घर में कोई अहिड़ो फ़र्द आहे जेको अंब न खाईंदो हा असांजा जेके ॿार आहिनि उन्हनि मां हिकु ॿ ॼणा ईअं आहिनि भाणेजा भाइटिया वग़ैरह उहे अंब न खाईंदा आहिनि असांखे हैरत थींदी आहे त अहिड़ो बि माण्हू को एग्ज़िस्ट करे थो सघे दुनिया जे अंदरि जेको अंब न खाईंदो हुजे यानी अंब ख़ासि करे वरी सिंध जी सौगात ऐं सिंधी जेके आहिनि उहे त अंबनि जे पोयां बाक़ाइदा मतवाला हूंदा आहिनि दीवाना हूंदा आहिनि त अंब कीअं मतिलबु जेकॾहिं ॾिसण वारा नाज़रीन में बि कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे अंब न आहिनि पसंदि आहे त तव्हां छो एग्ज़िस्ट करे रहिया आहियो इहो ई सवाल मां पंहिंजे भाउ खां बि कंदी आहियां मुंहिंजो वॾो भाउ अंब नाहे खाईंदो ऐं असांजे लाइ खोड़ सारा अंब वठी ईंदो आहे जीअं असांखे गिफ्ट बि मिलंदा आहिनि पर पाण हिकिड़ो बि अंब पंहिंजे मुंहं में नाहे रखंदो असीं चवंदा आहियूं त तूं कीअं ज़िंदा आहीं छोकिरा तूं कीअं ज़िंदा आहीं अंब न ईअं ई आहे बिल्कुलु ईअं ई आहे अंब त अंबनि खे चयो ई बादशाह इन जे वजह सां आहे त अंब अहिड़ी सौगात आहे जेका मतिलबु बाक़ाइदा कुझु न बि हुजे त असांजे घर में अंब हूंदो आहे खाइण जे लाइ लाइक मानी न बचे अब अंब वढे करे मानी सां खाई छॾी चांवर पची विया चांवरनि सां खाई छॾी वरी इंसान त जिन खे गर्मी न आहे पसंदि उहो गर्मी जो सिर्फ़ु इंतज़ारु इन करे कंदो आहे त ऊन्हारे जे मौसम में जेको आहे असां वटि अंब अचे ऐं हिकिड़ो गर्मीअ जो इंतज़ारु असांजो वाटरमेलन बि ख़तमु कंदो आहे बिल्कुलु ईअं आहे हिंदाणो त हाणे जॾहिं बि असां ऑफिस खां जॾहिं घर जे लाइ निकिरंदा आहियूं त हर रेड़ियो ते असांखे मिलंदा आहिनि बाक़ाइदा वरी इहे अंब इहे हिंदाणनि खे जेको आहे सभई कटे करे रेड़ियनि ते सजायो थो वेंदो आहे असांजे अहिड़नि माण्हुनि खे मुतासिर करे छिकींदा आहिनि ॻाढ़ा ॻाढ़ा हिंदाना पिया आहिनि तव्हां ॻाढ़नि ॻाढ़नि हिंदाननि सां यादि आयो अॼु सभा बि ॻाढ़ी ॻाढ़ी लॻी हिंदाणे जो शेप ॾिए थी
खैर मुबशर ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि, ॻाल्हियूं खोड़ ॻाल्हियूं सारियूं कंदासीं, पर वठूं था हिते ब्रेक। अगर हाँ बिल्कुल ये ही आहे नाज़रीन, सिलसिलो असांजो जारी रहंदो, ॻाल्हि ॿोल अञा शुरू ई थी आहे, अञा करे वञिणो न आहे, अञा पूरा 2 कलाक असां तव्हांजो मथो खाईंदासीं, हिक ॿिए जो बि खाईंदासीं। त नाज़रीन हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ। नाज़रीन एक दफ़ो ॿीहर अवां सभिनी खे भली कार चऊं था। मां मुबशर हुसैन ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे सबा आपड़ो। यकीनन असां ब्रेक ते वियासीं, थोड़ी साही जी ज़रूरत पइजी वई, छो जो जॾहिं असां सब्जी जी फ्रूटनि जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं, अंबनि जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं, असांजे बि वात में थोरो माना ईअं रसीलो टाइप फील थियणु लॻो, इन करे असां चयो हाणे हिते साही वठणु ज़रूरी आहे। हींअर ब्रेक खां पोइ असां खणी आया आहियूं अहम मौज़ू, अहम ॻाल्हियूं, कुझु ख़ुशख़बरियूं बि हूंदियूं, कुझु ईअं आम ॻाल्हियूं बि हूंदियूं जेके असां शेयर कंदासीं। ऐं अॼु जी जेका असांजी ब्रेक खां पोइ जो पॉइंट आहे, जेको असां अवां सां डिस्कस करण था चाहियूं, उहो आहे त पीपल्स बस सर्विस पहुची वई आहे खैरपुर। बिल्कुल कराची हैदराबाद में बाक़ायदा उनजो इफ्तिताह थियो, इन खां पोइ उते माण्हू उनखे बाक़ायदा सहूलियत हासिल करे रहिया आहिनि। ऐं हीअ पीपल्स बस सर्विस माना रेड बस जेका आहे उहा खैरपुर पहुची वई आहे। इन हवाले सां असां उतां जे पंहिंजे मक़ामी रिपोर्टर सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु खैरपुर जे अंदरि सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन साहब जेके आहिनि, उहे इन सर्विस जो इफ्तिताह कंदा ऐं खैरपुर जे माण्हुनि खे बाक़ायदा 10 बसुनि जो तोहफ़ो ॾींदा। त जेके खैरपुर वासी असांखे ॾिसी रहिया आहिनि, त असां सोचियूं त सुबुह जो छो न तव्हांखे सुठी ख़बर ॿुधाइजे। सबा तव्हां सफ़र कयो आहे पीपल्स बस सर्विस में? बिल्कुल, पीपल्स बस सर्विस हिकिड़ी फ़ाइदेमंद फ़ाइदो ॾींदड़ बस आहे ऐं बस सर्विस उहा जेका जंहिंमें माण्हू इरिटेट न थिए, गर्मी न लॻे, ख़ासि करे हीअ जेकी मौसम आहे इन में अगरि पीपल्स बस सर्विस जो हिकिड़ो बहितरीन ऐं ख़ूबसूरत तोहफ़ो सिंध हुकूमत तरफ़ां सूबाई वज़ीर सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन तरफ़ां मिली रहियो आहे, तो बि खैरपुर वासियुनि खे जेका बस हलंदी उहा खैरपुर खां वाया रोड़ी ताईं हलंदी, बबलो ऐं ठेड़ी बि क्रॉस कंदा ऐं उन में बहितरीन सफ़र कंदा। 23 किलोमीटर ताईं हीअ बस हली सघे थी ऐं हलंदी ऐं माण्हुनि खे खोड़ सारो फैसिलिटेट कयो वेंदो। 10 बसिस हिन वक़्तु खैरपुर में पहुचाई वियूं आहिनि, जंहिंजो इफ्तिताह कुझु देरि बाद सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन साहब जन पंहिंजी क़यादत समेत कंदा ऐं हिकिड़ो बहितरीन तोहफ़ो खैरपुर वासियुनि खे ॾींदा। ईअं ई इहा जेकी रेड बस सर्विस आहे इहा सखर में बि हले पई, खैरपुर में, कराची में त असांखे खोड़ सारियूं बसिस रेड बसिस नज़र अचनि पियूं ऐं ख़ासि करे हाणे त वरी BRT मंसूबो जॾहिं कंप्लीट थींदो, रेड लाइन मंसूबो कंप्लीट थींदो त अञा वधीक ख़ुशी थींदी, छो त खोड़ सारियूं बसिस अहिड़ियूं ईंदियूं असांजी हिन लोकल ॿियनि बसिस मां जान छुटी वेंदी। हिन वक़्तु असांखे जॉइन बि कयो आहे खैरपुर मां असांजे रिपोर्टर शुएब चन्ना साहब, उन्हनि खां पुछंदासीं त हिन वक़्तु तक़रीब जी छा सूरत हाल आहे। अस्सलाम वालेकुम शुएब साहब। जी शुएब साहब, अॼु पीपल्स बस सर्विस जो इफ्तिताह कयो पियो वञे, 10 बसिस आंदियूं वयूं आहिनि, छा चवंदा? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त सिंध हुकूमत जे ट्रांसपोर्ट खाते वारे जेको सूबाई वज़ीर तरफ़ां जेको आहे बिल्कुल मिलियल आहे त पीपल बस सर्विस जो जेको इफ्तिताह थियो वियो बसियुनि जो, उहे खैरपुर पहुतल आहिनि। अॼु जेको आहे सो खैरपुर जे इंपीरियल बैंक्वेट हॉल में जेको आहे इहा पीपल बस सर्विस जे इफ्तिताह वारी जेकी तकरीब आहे उहा मुनक़िद कई वई आहे। कुझु ई देरि में जेको आहे सिंध जो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मक़ामी जेको आहे उहे स्टेट होल्डर्स जेके आहिनि अॻवान आहिनि, उन्हनि सां गॾिजी करे जेको आहे सो हिते तकरीब में पहुचंदो ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मॉडर्न बस टर्मिनल ते जेको आहे इन पीपल बस सर्विस जो इब्तिदा कंदो। इन सिलसिले में खैरपुर वासी वॾो पुरजोश नज़र अची रहिया आहिनि। उहे चई रहिया आहिनि त सिंध हुकूमत जे असीं इन क़दम खे जेको आहे असां साराहे रहिया आहियूं त सिंध हुकूमत जेको आहे खैरपुर वासियुनि लाइ हिकु बहितरीन जेको आहे उहो क़दम थियो आहे, जंहिंमें खैरपुर वासियुनि खे जेको आहे सो पीपल्स बस सर्विस ज़रिए जेको आहे सो हिकु बहितरीन सफ़री सहूलियतूं मिलंदियूं
हिन सफ़री जेके सहूलियतूं आहिनि पीपल बस जा जेके खैरपुर में पर रूट मुक़ररु कया विया आहिनि। हिकु रूट जेको आहे उहो खैरपुर खां जेको आहे सो रानीपुर ताईं मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त ॿियो रूट जेको आहे उहो खैरपुर खां रोड़ी ताईं मुक़ररु कयो वियो आहे। जेको रानीपुर ताईं रूट आहे, जेकी कोच बसूं जेके आहिनि उहे विच शहर मां जेको आहे सो मरियम तोप, उन खां बाद में पंजटी, उन खां बाद में शाहपुर लतीफ यूनिवर्सिटी, कोट बंगलो, कोट जी कुंभ शहर खां क्रॉस कंदे जेको आहे उहो वया रानीपुर पहुचंदियूं, जंहिंखां पोइ उहो ॿीहर जेको आहे उहो खैरपुर पहुचंदियूं। जॾहिं त जेको खैरपुर खां रोड़ी वारो जेको रूट आहे, उन रूट में जेके बसूं जेके हलंदियूं उहो ठेड़ी शहर खां क्रॉस कंदियूं, उन खां बाद में क़ौमी शाहराह अचे पियो। क़ौमी शाहराह ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे ॻोठ आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, करमाबाद आहे, कुफड़ी आहे, उन खां बाद में जेको आहे सो बबरलो अचे पियो, ऐं उन खां बाद में रोड़ी आहे, जंहिंखां पोइ उहे ॿीहर जेके बसूं आहिनि उहे जेको आहे सो खैरपुर बस टर्मिनल ते पहुचंदियूं। ठीक है शोएब, इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे त तक़रीबन फ़िलहाल 10 बसनि जी तादाद आहे त कीअं हे ॿिन्ही रूट्स में तक़सीम कया विया आहिनि ऐं खैरपुर, रोड़ी, बबरलो तक़रीबन लखे आवाम मौजूद आहे त हे कीअं इन्हनि खे फैसिलिटेट कयो वेंदो 10 बसनि मां, वधीक अॻिते नेक्स्ट बसूं कॾहिं अचण ताईं अंदाज़ो आहे? हाँ जी बिल्कुल मुबशर पहिरें मरहले में जेको आहे सो खैरपुर ज़िले में जेको आहे सो हेॾा पीपल बसूं जेके आहिनि उहे खैरपुर पहुतल आहिनि। जॾहिं त इन खां पोइ बि जेके ॿिया पाकिस्तान पीपल्स पार्टी जा स्टेट होल्डर्स आहिनि, मक़ामी अॻवान आहिनि, उन्हनि तरफ़ां बि इहे ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि त जेको आहे सो खैरपुर डिस्ट्रिक्ट सम्झो वॾे में वॾो ज़िलो हुजण में जेको आहे उहो दर्जो रखे थो, जंहिंमें 8 तालुका आहिनि। जॾहिं त खैरपुर डिस्ट्रिक्ट जी जेकी आबादी आहे उहा 25 लख खां वधीक जेको आबादी आहे, तंहिं करे खैरपुर ज़िले में 10 पीपल बसुनि खां जेको आहे सो वधीक जेके पीपल बसूं जेके आहिनि उहे खैरपुर ज़िले खे घुरिबल आहिनि। जॾहिं त खैरपुर ज़िले जा जेके ॿिया तालुका आहिनि, पसगीदा जेके दूर दराज जा इलाइक़ा आहिनि, जंहिंमें नारो तालुको आहे, खड़ी मीरवा आहे, फैज़गंज आहे, सोबोदेरो, इहे तमामु परे जेके इलाइक़ा आहिनि, तालुका आहिनि खैरपुर डिस्ट्रिक्ट जा, उतां जा जेके स्टेक होल्डर्स आहिनि, उन्हनि पारां इहो पिणु मुतालबो कयो वियो आहे त असीं अॼु सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जीअं खैरपुर पहुचंदो, असीं उनजे अॻियां इहे जेको आहे सो मुतालबा कंदासीं त खैरपुर ज़िले लाइ 10 खां वधीक जेके ॿियूं पीपल्स बसूं आहिनि उन्हनि जो बि जेको आहे सो ऐलान कयो वञे त जीअं खैरपुर ज़िले जा जेके ॿिया पसगीदाई वारा जेके माण्हू आहिनि, शहरी आहिनि, उहे इन जेको आहे सो सहूलियत मां फ़ाइदो वठी सघनि। शोएब साहब, जीअं तव्हां ॿुधायो त हीअ जेका बस आहे पीपल्स बस सर्विस, उहा खैरपुर यूनिवर्सिटी खां बि थींदी वेंदी, यानी कि शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खां बि थींदी वेंदी। ज़रूर उन में स्टूडेंट्स बि सफ़र कंदा, छा क्राइटेरिया रखियो वियो आहे किराए जो? छा स्टूडेंट्स जे लाइ का कमी पेशी कई वेंदी या हर माण्हू उहो ई किरायो पे कंदो जेको आम माण्हू पियो करे? जी बिल्कुल, एक बेहतरीन सदूक में बेहतरीन सहूलियत में जेको आहे सो मुख़्तलिफ़ मकतब फिक्र सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि समेत जेको आहे शागिर्दनि खे वॾो इंतहाई घणो फ़ाइदो पवंदो, छो त खैरपुर ज़िले हिकिड़ो त एजुकेशन जो हब बि सॾियो वेंदो आहे, जिते जेको आहे सो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं पिणु आहिनि। तंहिं करे जेको आहे सो शागिर्द बि इन मां तमामु घणो फ़ाइदो वठंदा। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन वक़्त ताईं जेके 2 रूट मुक़ररु कया विया आहिनि पीपल बस सर्विस जा, इन ई हवाले सां किरायनि जो जेको आहे सो अञा ताईं को अहिड़ो ऐलान साम्हूं न अची सघियो आहे। इन ई सिलसिले में असांजी सेक्रेटरी आरटीए जेको आहे खैरपुर रियाज़ सोलंकी सां पिणु ॻाल्हि थी, हुन चयो त तक़रीब में जेको आहे सो सिंध सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन इन ॿिन्ही रूटनि जे किरायनि जे हवाले सां पिणु जेको आहे सो उहो ऐलान कयो। ठीक है शोएब, इहो ॿुधाइजो मक़ामी माण्हुनि जा छा तासुरात आहिनि? अॼोकी तकरीब जे बारे में भी? हाँ बिल्कुल ख़ुशी हूंदी। अॼोकी तकरीब जे बारे में छा सूरत-हाल आहे? अवामी तकरीब आहे, सॼी अवाम उते पहुचंदी या महदूद तकरीब कोठाई वई आहे? न बिल्कुल, ही तमामु जेको आहे सो हिकिड़ी अवामी तकरीब इनखे चई सघे थो त के बि रोक टोक न आहे। सभिनि खे जेको आहे सो अलॉट कयो वियो आहे त सभु जेको आहे सो इन तकरीब में अचनि ऐं शिरकत करनि, ऐं इन हवाले सां जेको आहे सो जेके बि इंस्ट्रक्शंस आहिनि जेको आहे सो उहे पाण अची ॿुधनि ऐं इन शइ मां जेको आहे सो उहो फ़ाइदो हासिल करे। इन सिलसिले में खैरपुर वासी इंतहाई पुरजोश नज़र अची रहिया आहिनि, उहे इंतहाई ख़ुशि आहिनि ऐं सिंध हुकूमत ऐं सिंध हुकूमत जे ट्रांसपोर्ट खाते वारे जेको आहे सो इन इक़दाम खे जेको आहे सो बेहतरीन साराहे रहिया आहिनि त हीउ जेको आहे सो पीपल बस सर्विस जी जेकी आहे उहा खैरपुर ज़िले में तमामु अशद ज़रूरत हुई। वक़्त से जेको आहे सिंध हुकूमत खैरपुर वासियुनि लाइ पीपल बसियुनि जो जेको आहे सो ऐलान करे जेको आहे असांजी ख़ुशी में जेको आहे उहो इज़ाफ़ो करे छॾियो आहे। सही शोएब साहब, मैडम नफीसा शाह इन में ही शिरकत कंदियूं इन तकरीब में,
त इहो ॿुधायो त सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर साहब पूरी क़यादत समेत पहुचनि पिया। सिक्योरिटी त ज़ाहिर सख़्त कई वई हूंदी, आम माण्हुनि खे त अंदर तकरीब में शायदि न छॾियो वञे। जी बिल्कुल, जेको सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी खैरपुर आमद जे हवाले सां जेको आहे जेके रूट आहिनि बस टर्मिनल ऐं जे हॉल में जेको आहे जेके तकरीब मुनक़िद थियल आहे उन जेको आहे सो रूटनि जे अतराफ़ सां जेको आहे सो सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इक़दामात कया विया आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन सां गॾु जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा मक़ामी स्टेक होल्डर्स आहिनि, जंहिंमें डॉक्टर नफीसा शाह आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जिला खैरपुर जो सदर आहे नवाब हसन आहिनि, एमपीए हालार वसन आहिनि, सभई ॿिया जेके सेनेटर आहिनि, ॿिया जेके एमपीएस एमएनएस आहिनि, एमएनएस जावेद अली शाह, उहे पिणु जेको आहे सो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन सां हिन तकरीब में गॾु ईंदा ऐं गॾु ई जेको आहे सो शहीद दुरुस्तार अली भुट्टो मॉडर्न बस टर्मिनल ते इन सर्विस जो इब्तिदा कंदा। शोएब साहब, तव्हां असां सां गॾु ई रहिजो प्रोग्राम में मॉर्निंग विद आवाज़ में। वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो, असीं नंढड़ी साही पते वरी वापसि था अचूं। वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। हाणे असीं जल्दी हलंदासीं शोएब चन्ना साहब चन्ना जेके खैरपुर में हिन वक़्तु रेड बस में मौजूद आहिनि। कुछ देर में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन साहब पंहिंजी क़यादत समेत हालार वसान साहब सां गॾु हिते पहुचनि था। मैडम नफीसा शाह उन्हनि सां गॾु हूंदी ऐं इफ्तिताह कयो वेंदो रेड बस सर्विस जो। हलो हुननि खां मुबशिर ऐं पुछूं था असां त शोएब साहब वटि इन करे बि वेंदासीं त को असांखे बि बस वग़ैरह जो मुआइनो कराइनि, छा सीटूं आहिनि, छा आहिनि। शोएब साहब ॿुधाइजो हींअर छा सूरत हाल आहे, आवाम पहुचो शुरू थी वई आहे ऐं असांखे तव्हां बस जे अंदरि नज़र अची रहिया आहियो त थोरो बस वग़ैरह जे बारे सां बि असांखे इंफॉर्म कयो। जी बिल्कुल मुबशिर, हिन वक़्तु जेको आहे सो इंपीरियल बैंक्वेट हॉल में जेको आहे सो वॾे तइदाद में खैरपुर वासी ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक रखंदड़ जेके जियल आहिनि, जंहिंमें मर्द ऐं औरतूं शामिल आहिनि, उहे वॾे तइदाद में जेको आहे सो पहुची विया आहिनि ऐं खैरपुर वासियुनि जो जेको आहे से आमद जो सिलसिलो उहो पिणु जारी आहे। थोड़ी देर में जेको आहे सो सिंध जो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जेको आहे सो इन तकरीब वारे हंधि पहुचंदो ऐं जेको आहे सो जल्दी जेको आहे सो पीपुल बस सर्विस जो जेको आहे उहो इफ्तिताह कंदो। असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं पीपुल बस हिकिड़ी बस अंदरि जेको आहे सो इन सिलसिले में असांजो जेको आहे सो हिकु ड्राइवर सां पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे। हुन चयो त जेको आहे सो ही खैरपुर वासियुनि लाइ सिंध हुकूमत जो वॾो तोहफ़ो आहे, जंहिंमां खैरपुर वासी जेके आहिनि उहो जेको आहे सो तमामु घणो फ़ाइदो वठंदा। जेको आहे सो हिन बस में एयर कंडीशन समेत ॿियूं केतिरी अहम सहूलियतूं मौजूद आहिनि, जंहिंसां जेको आहे सो सतरी सहूलियतुनि में खैरपुर वासियुनि खे पिणु इज़ाफ़ो थींदो। सही। अच्छा शोएब साहब, इहो ॿुधाइजो त आला क़यादत हिन वक़्तु किथे आहे ऐं कहिड़े टाइम ताईं पहुचंदा, छो त माण्हुनि जो इंतज़ार हूंदो ऐं असांखे जल्दी बस सर्विस में असीं जल्दी सफ़र कयूं, छो त इहा सर्विस शायदि अॼु खां ई शुरू कई वेंदी रोडनि रस्तनि ते। हाँ जी, बिल्कुल जेको आहे सो इन इब्तिदा खां पोइ तकरीब हॉल जेको आहे इंपीरियल बैंक्वेट ऐं उन खां बाद में शहीद दुरुस्तार अली भुट्टो जेको बस टर्मिनल आहे उन विच में तकरीबन 1 खां 1.5 किलोमीटर जो पिणु जेको आहे सो मुफ़ासिलो आहे। जंहिंखां पोइ तकरीब खां पोइ जेको आहे सो सिंध सीनियर सूबाई वज़ीर पीपुल्स पार्टी जे अॻवाननि खां जेको आहे सो इन बस ज़रिए ई जेको आहे सो तकरीब वारे हाल खां बस टर्मिनल ते पहुचंदो। इन जे दौरान ई जेको आहे सो हिन बस सर्विस जो इफ्तिताह कयो वेंदो ऐं अॼु खां ई जेको आहे सो हीअ जेकी बस सर्विस आहे पीपुल बस सर्विस उहा खैरपुर में शुरू कई वेंदी। अच्छा शोएब, असांखे इहो ॿुधाइजो आम औकात ते इहो ॾिठो वियो आहे त मुख़्तलिफ़ शहरनि में जॾहिं का सरकारी लेवल जी स्कीम शुरू थींदी आहे ट्रांसपोर्ट जे हवाले सां, त हुतां जो जेको लोकल ट्रांसपोर्ट हलाईंदड़ माफ़िया हूंदो आहे उन जे अंदरि थोरो जेको आहे ॻणती जोगी सूरत हाल पैदा थी वेंदी आहे। खैरपुर में इन खां पहिरियां जेका ट्रांसपोर्ट हले पई उन्हनि जा छा रिमार्क्स हिन मौक़े ते ॾिसी रहिया आहिनि?
जी बिल्कुल मुबशिर की सभा जो जेको आहे सो जेकी प्राइवेट ट्रांसपोर्ट आहे उनखे थोरो न तमामु वॾो धकु रसंदो जेको आहे सो इन पीपल बस सर्विस शुरू थियण सां जेको आहे सो जेकी माफिया आहे जेके वधीक किरायो वठी करे जेको ग़रीब शहरनि खे अवाम खे जेको आहे सो फुरींदा हुया उन्हनि जा जेको आहे सो ॿई हथ मथे ते अची विया आहिनि उन्हनि जो जेको आहे सो ईअं चवां त पघर जेको आहे सो अचणु शुरू थी विया आहिनि जॾहिं खां हीअ बस सर्विस जो हुननि नालो ॿुधो आहे त जयपुर में जेको आहे सो पीपल बस सर्विस शुरू थींदी इन करे जेको आहे सो हू इंतिहाई सख़्तु परेशान थी विया आहिनि जॾहिं त लोकल ट्रांसपोर्ट जी इंतिहाई हालत जेकी आहे उहा ख़राब थी वई आहे रोज़ जो जेके हादसा आहिनि उहे मामूल बणियल हूंदा ऐं केतिरी इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थींदियूं हिन पीपल बस सर्विस जेको आहे सो शुरू थियण खां पोइ जेको आहे सो जेके रोडनि जा हादसा आहिनि उहे तमामु जेको आहे सो घटि थींदा ऐं इंसानी जानियूं जेके आहिनि उहे महफ़ूज़ रहंदियूं ऐं जयपुर वासी हिन बहितरीन सहूलियत मां जेको आहे सो पंहिंजो थोरे नमूने सां फ़ाइदो वठंदा ऐं पंहिंजो बहितरीन सफ़र बिल्कुल यही आहे शुएब चना बिल्कुल असां खैरपुर जे नाज़रीन से भी ॿुधाईंदासीं त हीअ सर्विस अवां लाइ शुरू कई वई आहे अवां इन खां फ़ाइदो वठो जेतिरो फ़ाइदो थी सघे ख़ासि ॻाल्हि इहा आहे लोकल ट्रांसपोर्ट जी का सूरत हाल न हूंदी आहे एक्सीडेंट्स वग़ैरह रोड हादसा हूंदा आहिनि खोड़ सारा रोड हादसा ॾिसूं था असीं रोज़ शुएब चन्ना साहब जन असां सां मौजूद आहे तव्हांजी महिरबानी शुएब चन्ना साहब तव्हां असांखे समूरी सूरत हाल खां आगाह कयो अच्छा मुबशिर इहा ॻाल्हि ज़रूर असीं कंदासीं त रेड बस शुरू त कई वञे थी हुकूमत ॾिसो बहितरीन इनिशिएटिव वठंदी आहे हमेशह कदम वठंदी आहे खोड़ सारा अहिड़ा इनिशिएटिव वठंदी आहे जंहिंसां अवाम फैसिलिटेट थिए पर अवाम खे बि ख्याल करणु खपे अगरि इहा रेड बस शुरू कई थी वञे त प्लीज़ हिन रेड बस जो ख्याल रखो या तव्हांजी सवारी आहे बिल्कुल ईअं ई आहे जेतिरो अवां ख़्याल रखंदो ओतिरी हे तव्हांखे ज़्यादा डिलीवर कंदी यानी अॼु सर्विस शुरू थी आहे अॼु 10 बसूं आयूं आहिनि इंशाल्लाह सुभाणे 20 ईंदियूं 40 ईंदियूं हिकु ज़मानो हूंदो 50 बसूं बि खैरपुर में हलंदियूं लेकिन तरीक़ेकार इहा आहे तव्हां बाक़ाइदा सुठे तरीक़े सां वियो ऐं बहितर अंदाज़ में सर्विस खे इस्तेमालु कयो नाज़रीन टाइम थोरो शॉर्ट आहे असां वटि आहे न्यूज़ ब्रेक तव्हां जेसिताईं न्यूज़ ॿुधी अचो असां जेसिताईं पाण में कुझु हाल हवाल कयो था वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भली कार मां मुबशिर हुसैन सभा आपड़ो मौजूद आहियूं अवां जी ख़िदमत में असां वटि ताज़ी गरम चांहि भी अची रही आहे इन करे असां ताज़ी चांहि घुराई आहे ताकि हींअर असां जे मौज़ू जे मथां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन ते असांजो टेम्परेचर भी थोरो मथे वञी सघे थो ठीकु रहियो आहे गर्मी हले थी पई असां पाण बि इन हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं पंहिंजे रिपोर्टर साथी खां बि तासुरात वठंदासीं कोशिशि कंदासीं कुझु उहे साथी बि असां सां गॾु लाइन ते मौजूदु हुजनि जेके हक़ीक़ी तौर ते इन मसइले खे फेस करे रहिया आहिनि मुतासिरनि में मौजूदु आहिनि इम्पोर्टेंट जेको हींअर ब्रेक खां पोइ मसइलो आहे जेको असां तव्हां सां शेयर करणु चाहियूं था जंहिंजे मथां ॻाल्हि करणु चाहियूं था उहो आहे हैदराबाद में मौजूदु सिंध पब्लिक सर्विस कमीशन जंहिंजो रिज़ल्ट जारी थियो आहे कुझु ॾींहं पहिरियां ऐं ॿुधायो इहो थो वञे त तक़रीबन 1100 शागिर्दनि मां सिर्फ़ु 70 माण्हुनि खे पास कयो वियो आहे ऐं उहो जेके 70 माण्हुनि जो डेटा ॾिनो वियो आहे सोशल मीडिया ते या आम ॿियनि ब्लॉगर्स सां ख़बर इहा थी पए त उन्हनि 70 माण्हुनि में खोड़ माण्हू जेके आहिनि उहे मतिलबु PR वारा आहिनि पर्चियुनि वारा आहिनि जीअं असां आमतौर ते चऊं इन्हनि बाक़ाइदा पैसा ॾेई करे इहे सीटूं परचेज़ कयूं आहिनि यानी इन्हनि जो इम्तिहान पास थियण सां को बि तालुक़ु न आहे हुननि पैसा वग़ैरह ॾेई करे मुबैना तौर ते इहा सीट ख़रीद कई आहे अच्छा इहे ॻाल्हियूं सोशल मीडिया ते बि हलनि पियूं आवाज़ TV बि इहा ख़बरूं तव्हांखे ॾेई रहियो आहे त अॼु असां उन जा बुनियादी फैक्ट्स ऐं फिगर फाइंड कंदासीं त छा वाक़ई में इहा ॻाल्हि रियलिटी जे मथां आहे जेकॾहिं रियलिटी जे मथां आहे त इन जा सबूत वग़ैरह कीअं आहिनि छा सूरत हाल आहे इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेकॾहिं वाक़ई में इहो कमु थियो आहे 1100 माण्हुनि मां 70 माण्हू पास कया विया आहिनि उहे 70 माण्हू पैसनि जी ॾे वठ में मुबैना तौर पास कया विया आहिनि त बाक़ी जेको ग़रीब ॿार जेको असांजो ग़रीब स्टूडेंट आहे
जेके असांजा सिंध जा जेके सभा जहिड़ा छोकिरा आहिनि जेके उहे पढ़ी रहिया आहिनि उन्हनि जो मुस्तक़बिल केॾां वेंदो उहे केॾां वेंदा। इन हवाले सां असां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे हैदराबाद जे असांजे इलाही सीनियर रिपोर्टर मोहतरम इम्तियाज़ कोसो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके इन मौज़ू जे मथां बि रिपोर्टिंग करे असांखे ख़बरूं पहुचाए रहिया हुया। इम्तियाज़ साहिबु अस्सलाम वालेकुम, सभु छा हाल अहवाल आहे, ख़ुशि आहियो? अल्लाह सां ये सन तव्हां ठीकु आहियो? बड़ी महिरबानी करो। अल्हम्दुलिल्लाह। इम्तियाज़ साहिबु ॿुधायो, सिंध पब्लिक सर्विस कमीशन ने बाक़ाइदा बाहि ॿारे छॾी आहे, पहिरियां ई गर्मी एॾी लॻी पई आहे, वरी हे वारो मसइलो खुली वियो आहे, इन हवाले सां ॿुधायो। बिल्कुल जी सर, तव्हां ॻाल्हि कई त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ऑफिस त हैदराबाद में आहे, पर उनजा जेके इंतज़ाम आहिनि उहे जेकॾहिं असां इहो खणी चऊं त को वॾा न हूंदो त डायरेक्टली कराची पहुचनि था ऐं असेंबली ताईं बि इहो मामिलो उथे थो ऐं उतां ई सॼा मामला क्लियर थियनि था। उनखां पोइ जेके उमेदवारनि खे नौकरियूं मिलणियूं हूंदियूं उन्हनि खे ई मिलंदियूं, बाक़ी जेका मेरिट ते जेके नौजवान आहिनि उन्हनि जी जेका रिज़ल्ट हुजे थी उन बि रदो बदल थिए थी। हाणे ताज़ो जेको CCA 2024 जी रिज़ल्ट इन्हनि जारी कई आहे उनमें बि 1000 खां वधीक जेके उमेदवार आहिनि उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि इम्तिहान ॾिनो हो ऐं CCA जेका 2023 उनमें हू पास कया आहिनि। हाणे जॾहिं इम्तिहाननि खां ॿीहर वरितो हुयो PSC जेको पाकिस्तान फिजल जो इम्तिहान सॼो वञे थो, उनमें हिननि जो चवणु आहे त असांजे नतीजनि में जेकॾहिं असांखे फिजल वारे इम्तिहान में हिननि पास ॾेखारियो आहे त CCA जो जेको 2023 वारो इम्तिहान थियो उनमें असांखे हिननि फेल करार ॾिनो आहे, या त CCA वारे इम्तिहान में हिननि खे पास करार ॾिनी वई आहे, वरी फिजल वारो जेको इम्तिहान थियो आहे उनमें हिननि खे फेलियर करार ॾेई वियो आहे। उमेदवारनि जा इहे बि ख़दशात आहिनि तहफ़ात आहिनि त उन्हनि जी जेके सब्जेक्ट ई न हुआ उन्हनि जी रिज़ल्ट इन्हनि जी रिज़ल्ट सां मैच कई वई आहे, त उन मां सिधी रीति लॻे थो त जेको आहे मेरिट लताड़ थी आहे। मनपसंद जेके उमेदवार आहिनि उन्हनि खे पास करार ॾिनो वियो आहे। 8 मई ते इहो मामिलो उथियो हो जॾहिं उमेदवारनि हुते पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिस ॾाढो फोरमनि पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो हो। उनखां पोइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी इंतिज़ामिया बि हिननि जो मामिलो सॉर्ट आउट करण बदिरां हिननि खे मुबैना तौरु हिरासत करण लाइ इन मामले जो केस जेको आहे GR हाणे ते दाख़िल कराए छॾियो त जीअं उहे उमेदवारनि खे हिसा आहिनि कि उहे बि ख़ामोशी सां वेही रहनि, पर उमेदवारनि जो चवणु आहे त हाणे उहो दौरु न आहे, जदीद दौरु आहे ऐं हू पढ़िया लिखिया आहिनि, पुरअमन आहिनि, शागिर्द आहिनि, न उन्हनि जो कंहिं मज़हबी या सियासी तंज़ीम सां तालुक़ु आहे ऐं उन्हनि एॾो ख़र्चु कयो आहे एक ताईं उहे पहुता हुआ ऐं हाणे हथ सां उन्हनि खे जेको आहे फेल कयो वियो आहे। 5-4 साल उन्हनि महिनत कई हुई, इन करे हाणे उहे पंहिंजी महिनत राइज़ां थियण न ॾींदा आहिनि। जेका उन्हनि मेरिट जी लताड़ कई आहे उन ख़िलाफ़ जेके समूरा फोरम आहिनि, शुरूआती तौर ते पुरअमन एहतजाज आहे, उनखां पोइ उहे जेके अदालतूं आहिनि लाॻापियल उन्हनि जो दरवाज़ो खड़काईंदा। हाणे असां ॾिठो आहे त जीअं लाॻीतो हिननि 8 मई ते एहतजाज कयो त उनखां पोइ डेली बेसिस ते हैदराबाद जो जेको खाना बदोश आहे उते हिननि जी शाम जे वक़्तु हिकिड़ी गॾिजाणी थींदी रहे थी। जेके मुतासिर उमेदवार आहिनि उन्हनि सां मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी अॻवान आहिनि या ख़ासि करे असां वकील बिरादरी खे जसियूं उहा वकील बिरादरी बि वटि पहुचे थी ऐं इंसानी हमदर्दी तौरु हाणे हिननि गॾियल तौर ते हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त सुभाणे 13 मई ते जेको आहे उहो पंहिंजो भरपूर नमूने ते एहतजाज रिकॉर्ड कराईंदा ऐं कमीशन जे ऑफिस वारो धरणो हणंदा जंहिंमें सिविल सोसाइटी जा अॻवान जा ॿिया माण्हू बि हिननि सां गॾु हूंदा। ही हाणे नओं को वाक़ियो न आहे, अहिड़ा तमामु घणा हिते असां वटि मिसाल मौजूदु आहिनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते हर भेरे जॾहिं बि रिज़ल्ट अनाउंस थिए थी त इहे इल्ज़ाम लॻंदा रहनि था त हू मेरिट जी लताड़ कनि था ऐं मुबैना तौर ते 60 लख खां 1.5 करोड़ रुपए ताईं हिकिड़ो रेट मखसूस हली हुजे थो, उन बिहार ते ई नौकरियूं जेके आहिनि विकिरो कंदा रहनि था। हाणे बि जेके नौकरियूं उन्हनि ॾिनियूं आहिनि उन मां उमेदवारनि जो चवणु आहे त उन अहिड़ा उमेदवार आहिनि जिन्हनि जो सिधी रीति जेको आहे सियासी माण्हुनि सां तालुक़ु रहियो आहे या सियासी माण्हुनि जे घराने सां तालुक़ु रखनि था ऐं उन्हनि जी रिज़ल्ट जेका आहे पेर पार करे मार्कूं जा उहो उन्हनि जी रिज़ल्ट उन्हनि उमेदवारनि खे ॾेई उन्हनि खे उन्हनि पास करार ॾेई छॾियो आहे। हिन वक़्तु जेको आहे त डिजिटल दौरु आहे ऐं कंहिंजी बि का शइ लिकंदी न आहे, जीअं IBS सखर टेस्ट वठंदी आहे त कीज़ बि असांखे ॾेखारींदी आहे त तव्हां वटि ही कीज़ तव्हांजो आहिनि ऐं तव्हां ही मार्क कया आहिनि, ही तव्हांजा आंसर सही आहिनि ऐं ही ग़लति आहिनि। छा SPSC वटि अहिड़ो कोई सिस्टम न आहे, अहिड़ो कोई क्राइटेरिया न आहे त तव्हां स्टूडेंट्स खे ही ॾेई सघो ही तव्हांजो कीज़ आहिनि, ही तव्हां हिते ग़लति हुआ हिते सही हुआ, ही असां रिज़ल्ट जेको आहे उहो सही अनाउंस कयो आहे? बिल्कुल सभा पहिरीं त असां वटि इहो न हुयो सिंध पब्लिक सर्विस कमीशन हैदराबाद जे ऑफिस में, पर जॾहिं 2018 वारे इम्तिहान खे चैलेंज कयो कुझु उमेदवारनि हाईकोर्ट हैदराबाद वारी बेंच में, त हाईकोर्ट गॾियल चटा भेटी वारो इम्तिहान बि कैंसिल कयो, उन सां गॾु उन कमीशन खे
ब्लॉक करण जो हुकुम ॾिनो हो। तो कुझु अर्से ताईं कमीशन ब्लॉक हुई, उन खां पोइ अदालत हिकिड़ो फ़ैसिलो तहरीर जारी कयो त हाणे जेके इम्तिहान थींदा उहे हिन किराइट एरिया में तव्हांखे इम्तिहान वठिणा आहिनि उमेदवारनि सां। जीअं मां ॻाल्हि कई त भई इन्हनि वटि मार्कूं हुजनि थियूं, उमेदवारनि केतिरियूं मार्कूं खयूं, जीअं इन्हनि सां जेकॾहिं लिखत वारी टेस्ट वरिती वञे थी उन जूं मार्कूं घणियूं हुयूं, उहे मार्कूं जेके आहिनि शो करियो ऐं उमेदवार खे ॿुधायो त भई तव्हां एतिरियूं मार्कूं खयूं आहिनि, एतिरे मार्कनि ते तव्हांखे पास असांखे करिणो हो, पर तव्हां हेतिरियूं मार्कूं खयूं आहिनि, इन करे तव्हां फेल आहियो। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी नंबर ते ॻाल्हि इहा हुई त हाणे तव्हां जेके इम्तिहान वठंदो त उते CCTV कैमरा लाज़मी नस्ब कंदो। असांखे ख़बर पए त कहिड़ा कहिड़ा उमेदवार उते आया, कहिड़ा कहिड़ा चेहरा उते वेठल रहिया, की ख़बर पए थो हिकिड़ा अहिड़ा माण्हू अननोन हूंदा आहिनि जेके इम्तिहान में ई नथा वेहनि, कोई बि हुननि नौकरियुनि में नाला अची वञनि था। इन सॼी तहरीरी हिकिड़ो ऑर्डर अदालतुनि खे ॾिनो, पर अञा ताईं बि बकोल उमेदवारनि जे असांखे न आहे ॼाण। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते दावा कंदी रहे थी, पंहिंजूं तहरीरूं प्रेस रिलीज जारी कंदी आहे, त उनमें चवंदी आहे त असां जेके बि हिन में बुनियादी घुरिजूं हुयूं कानून तहत उहे समूरियूं पूरियूं करे उन खां पोइ उमेदवारनि जी रिज़ल्ट अनाउंस कई आहे। हाणे रिज़ल्ट असांजी वेबसाइट ते बि रखियल आहे, पर इन खां पहिरीं वारा जेके बि इम्तिहान थियनि था हिननि जा, पहिरीं इम्तिहाननि जो लिखत में थिए थो, उन खां पोइ ज़ुबानी हिननि खां इम्तिहान वरितो वञे थो, वरी हिननि खां हीअ जॾहिं हिननि जी पोस्टिंग हुजे थी त उन भेरे हिकिड़े दफ़ा वाइफ आहे इम्तिहान टे ई भेरा ॿ भेरा ई इम्तिहान ॾियणु अचनि था। इन्हनि जो जेको हुते अचणु वञणु आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिस में, या उन्हनि खे वेहणो आहे, कहिड़े अंदाज़ में वेहणो आहे, कहिड़े अंदाज़ में इम्तिहान वठिणो आहे, केतिरियूं मार्कूं हिननि कयूं आहिनि, त इहो अञा ताईं सिंध पब्लिक सर्विस कमीशन वाज़े न आहे कयो कॾहिं त कोई असां हाई कोर्ट जे हुकुम ते इस ताईं अमल ॿुधाइजो हे जेके स्टूडेंट्स आहिनि मुतासिर शागिर्द आहिनि केतिरी तादाद में आहिनि? यानी 1100 जो रेशो त असांखे मिलियो आहे त 1100 ॿारनि पेपर्स ॾिना आहिनि, त हुन खां पोइ 70 पास थिया आहिनि, त बाक़ी सभु जा सभु इन ई एहतजाज में शामिल आहिनि या हिकिड़ो सिलेक्टिव जेके स्टूडेंट्स आहिनि उहे ई इहे एहतजाजी तहरीक हलाइनि पिया? हाणे जेके फेल थिया आहिनि उहे ॿुधाइनि पिया त 1000 ताईं उमेदवार जेके आहिनि फेल थिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां हुननि जो तालुक़ु आहे, पर हैदराबाद में जेको 8 मई खां हिन तहरीक हिकिड़ी शुरू कई आहे शागिर्दनि ते, इन्हनि जो तइदाद असां ॾिठो आहे पाण पंहिंजे अखियुनि सां त 100 जे लॻभॻि उहे उमेदवार आहिनि। इन्हनि जी दावा आहे उमेदवारनि जी। हिकिड़ो उमेदवार लाड़काणे सां बिलोंग करे थो, फरमान मलकाणी, ॿियो फ़खर जामा कुंहारो आहे ऐं हिकिड़ो रफ़ील आहे। असां उन टिनी शागिर्दनि खां इहे जेके हिननि जी तहरीक जा सरगर्म सम्झो त अॻुवान आहिनि शागिर्द, हिननि जी दावा आहे त सिंध जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि जेके मुतासिर उमेदवार आहिनि उहे सभु हिननि खां राब्ते में आहिनि। पर हिते जेको एहतजाज हले थो उनमें इहे 80 खां 100 ताईं उमेदवार हुजनि था। बाक़ी मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जी वकील बिरादरी कुझु वकील हुजनि था, कुझु ॿिया शागिर्द बि हिननि सां गॾु अची वञनि था, जिन्हनि जो एहतजाज हिकिड़ो भरपूर नमूने अंदाज़ सां उभरे थो। हाणे बि असांजी राति बि हिननि सां ॻाल्हि ॿोल थी, छाकाणि त कल्ह हिननि जी थाना बदोश ते गॾिजाणी थी हुई। उनमें जेको सिंध बार काउंसिल जो मेंबर आहे, हैदराबाद जो सीनियर वकील आहे KB लिगारी, हुन बि हिननि सां मुलाक़ात कई। कुझु ॿिया दोस्त वकील बि हिन वटि पहुता हुआ। त हाणे तव्हांजा जेके अणॼातल मां हुन में नाला हिन ॾिना आहिनि, छाकाणि सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुननि ते केस बि दाख़िल कराए छॾियो। असिस्टेंट जेको सेक्रेटरी आहे मोहम्मद मुस्तफ़ा, हिन जी फरियाद ते हुन में दहशतगर्दी जा कलम बि लागू कया विया हुआ। जो कोई विलागर आहे सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ चांदो, उनजो बि केस में नालो ॾिनो वियो। ॿिया जेके आहिनि नौजवान उन्हनि जे बारे में बि ॼाणायो त सही इम्तियाज़ साहब असांखे अपडेट करे रहिया आहे। पर मुबशिर ये केॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो हिते नंढड़ो इंसिडेंट ॿुधायां। फॉरेन कंट्री में हिकिड़ो ॿारु पेपर ॾियणु वञे पियो, 7वीं क्लास जो शागिर्द हो, ऐं कंहिं बस वारे हॉर्न वॼायो, सिर्फ़ु हॉर्न वॼायो ऐं उन सां हू रोई पियो ऐं वञी करे कंप्लेन करे छॾियईं ऐं अदालत खे चयाईं त मां पंहिंजो पेपर ॾियणु वञा पियो ऐं हिन हॉर्न सां मां हिरास थियो आहियां ऐं मां पंहिंजो पेपर पूरो भुली वियो आहियां, सो इन जे करे हिननि ते तव्हां मुंहिंजो कंप्लेन कयो ऐं हिननि ते कार्रवाई कयो। सो उन खां पोइ उन एरिया में, स्कूल वारे एरिया में हॉर्न ॾियणु सख़्ती सां मना कयो वियो आहे ऐं उते जो कानून एतिरो सख़्तु आहे जो तव्हांखे सज़ा एतिरी थी सघे थी जो तव्हां अधु उमिरि काटे ॿाहिरि निकिरंदा। हाणे उते फॉरेन कंट्रीज़ में अगरि असीं नंढा नंढा कानून ॾिसूं था त एॾा आहिनि। सिंध में असीं ॾिसूं था त मैरिट जी लताड़, ख़ासि करे SC SC मैरिट जी लताड़ करे असांजे सिंध जो मुस्तक़बिल, जीअं त असांखे इम्तियाज़ साहब ॿुधायो आहे त 100 खां वधीक स्टूडेंट जेके आहिनि हिन वक़्तु ख़्वार थी रहिया आहिनि, रिज़ल्ट जी पुछा करे रहिया आहिनि ऐं पंहिंजे
मुस्तक़बिल लाइ परेशान आहिनि, छा कोई आला अमलदार इन्हनि ताईं पहुतो आहे? सभा सितर ज़रीफ़ी इहा आहे, तव्हां ॾिसो जेके एहतजाज करे रहिया आहिनि स्टूडेंट, उन जे मथां SPSC पारां FIR कटाई वई। बिल्कुलु FIR कटाए करे उन में दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया आहिनि। यानी कि किथां जो उसूल आहे, जेकॾहिं को एहतजाज थो करे, को पंहिंजे हक़ जी ॻाल्हि थो करे, त तव्हांखे उनखे एड्रेस करणु घुरिजे, तव्हांखे उनजे मथां का कमेटी ठाहिणु घुरिजे, को कमीशन जोड़णु घुरिजे जेको हिन सॼे मामले जी तहक़ीक़ात करे। लेकिन जेके स्टूडेंट पंहिंजे हक़नि जे लाइ जेकॾहिं बीह करे आवाज़ उथारे रहिया आहिनि, त दहशतगर्दीअ जा कलम त उन्हनि जे मथां हूंदा आहिनि जंहिंजे मथां बारूद मिले, हथियार मिले, असुलो मिले, कोई अहिड़ी कार्रवाई सुञाणप आहिनि। हिकिड़ी मसले राह आहिनि जेके पढ़नि था, उन्हनि खे पढ़नि नथो ॾिनो वञे, पंहिंजो रिज़ल्ट जेको आहे उहो घुरनि था, उन्हनि जी ॿियो को मुतालबो न आहे। ख़ैर, इम्तियाज़ खुसरो साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे अपडेट कयो, मॉर्निंग विथ आवाज़ में तव्हां असांखे जॉइन कयो। इन हवाले सां तव्हांखां अपडेट वठण जो सिलसिलो जारी रखंदासीं। नाज़रीन, हिते वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो, सो ब्रेक था वठूं, वरी वापसि था अचूं मॉर्निंग विथ आवाज़ में। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। नाज़रीन, हाणे असीं हिकिड़े अहिड़े टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं जेको हर ॿिए माण्हू जो न बल्कि हर माण्हू जो मसलो आहे, यानी कि माहिर नफ़्सियात। नफ़्सियात आहे छा ऐं माहिर नफ़्सियात छाखे चइजे थो, ऐं ख़ासि करे पंहिंजी नफ़्सियात ते कीअं कंट्रोल कजे। अॼुकल्ह जेको कंट्रोल कंहिं में बि न आहे। मुबशर, असीं ॾिसंदा आहियूं त माण्हू रोडनि ते वञनि था त हिक ॿिए खां अॻियां निकिरण जी तकड़ में नफ़्सियात जो चक्कर थी वञे थो ऐं उनखां पोइ हिक ॿिए खे बर्दाश्त नाहियूं कंदा। असां में पैशंस बिल्कुलु न आहिनि रहिया। ख़ासि करे असांजा ॿार जॾहिं घर में रड़ियूं कनि था, असीं इरिटेट थी वेंदा आहियूं। छो न कनि? ॿार रड़ियूं न कंदा, ॿार न खेॾंदा त आख़िर केरु खेॾंदो? छा असीं खेॾंदासीं वॾा? हिक ॿिए खे बर्दाश्त जो मादो नाहे रहियो। छा असीं एतिरा मेंटली तौर ते ख़राब थी चुका आहियूं, डिस्टर्ब थी चुका आहियूं, या वरी असां में का अहिड़ी बीमारी जनम वठी रही आहे जंहिंजो इलाज कराइणु ज़रूरी आहे, यानी कि उनखे असीं ग़लति न सम्झूं, असांजो मुआशिरो ग़लति न सम्झे। असीं हिकिड़े साइकोलॉजिस्ट खे, माहिर नफ़्सियात खे ग़लति छो सम्झंदा आहियूं? मुबशर, बिल्कुलु ईअं ई आहे। असल में असांजे माण्हुनि में अवेयरनेस जो इलाही ज़्यादा मसइलो आहे। ज़हनी सिहत जेका आहे नाज़रीन, मेंटल हेल्थ इलाही ज़्यादा तव्हांजी ज़िंदगीअ सां तालुक़ु रखे थी। ऐं हीअ जे मौज़ू जे मथां असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, इहो को अॼु जो मसइलो न आहे, बल्कि असां क़दीम ज़माने में बि ॾिठूं त माज़ी में बि पुराणनि ज़माननि में इहे ज़हनी मसइला रहिया जंहिंजे मथां साइंसदाननि माहिर नफ़्सियात कमु कयो ऐं इहा ॻाल्हि ॼाणण जी कोशिशि कई त जेके ज़हनी परेशानियूं हूंदियूं आहिनि, उदासी हूंदी आहे, माण्हू डिप्रेशन में हलिया वेंदा आहिनि, इन जो कारण छा हूंदो आहे ऐं उन्हनि सिचुएशन्स मां निकिरी कीअं थो सघिजे। इन सॼी सूरत हाल जे हवाले सां माज़ी में वरी तव्हां ॾिसो, जॾहिं आम तौर ते अहिड़ा मसइला थींदा हुया त ख़ासि करे सिंधीअ में बि ईअं कंदा आहिनि त जिन या पाछे वग़ैरह कंदा आहिनि, यानी इन जे मथां को सायो आहे। वठी वञूं था अमिल ॾे ऐं उहो त कुटे मारे हिकिड़ो इंसान ई ख़तमु करे पोइ खणी ईंदा आहियूं। बिल्कुलु ईअं आहे। बाज़ औक़ात इहो हूंदो आहे इंसान डिप्रेस्ड हूंदो आहे त उहो पंहिंजे पाण सां ॻाल्हाईंदो आहे या कुझु ईअं, त माण्हू परे खां ॾिसी चवंदा आहिनि यार चरियो थी वियो आहे या हिन जे मथां को सायो अची वियो आहे। त नाज़रीन, इहे न आहे। हर शइ तव्हांजी जेका जुड़ियल आहे उहा तव्हांजे नफ़्सियात सां जुड़ियल आहे, तव्हांजे दिमाग़ सां, ब्रेन सां जुड़ियल आहे। अच्छा मुबशर, इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि असीं ऐड कंदासीं, उदासी। ऐं उदासी असांखे तन्हा करे थी, पंहिंजनि खां कटे थी, हिकिड़े कमरे में असीं पाण खे बंदि करे छॾियूं था। आख़िर छा पाण खे रिज़र्व करण ई छा रिज़ल्ट आहे? हर शइ जो मसइलो आहे। इन मसइले ते ज़रूरु असीं ॻाल्हायूं। असां वटि हिकिड़ी माहिर नफ़्सियात मौजूद आहिनि, असांखे स्टूडियो में ज्वाइन कयो आहे इरम फातिमा लगारी साहिबा। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक है। सबसे पहले तो मैं साइकोलॉजिस्ट के हवाले से पूछना चाहूंगी, डरते क्यों है लोग? एक्चुअली डरते इसलिए क्योंकि एक स्टिग्मा है, लोगों को ये बोल दिया गया है कि आप साइकोलॉजिस्ट के पास जाएंगे या साइकेट्रिस्ट के पास जाएंगे तो आप पागल हैं।
जी। ठीक है, तो ये पागल वर्ड सुनना ही, जब आपको अच्छा नहीं लगेगा, मुझे अच्छा नहीं लगेगा, तो दूसरों को कैसे लग सकता है? बिल्कुल ऐसा ही है। हमें ये बताइएगा इरम के जितने भी लोग हैं, एंजाइटी एक बहुत बड़ा मसला है, लोगों को होती है और वो समझ नहीं पाते हैं कि मुझे इस सिचुएशन से कैसे निकलना है। एक तो ये बताएं कि एंजाइटी क्यों इंसान को हो जाती है, वो उसमें क्यों मुब्तला हो जाता है और उसका फर्स्ट इनिशियल स्टेज क्या होता है जिससे वो बआसानी रिकवर हो सके। अच्छा, पहले तो मैं आपको एक क्लियर कर दूं कि एंजाइटी हर एक इंसान को होती है। एंजाइटी होना बहुत ज़रूरी है। अगर एंजाइटी नहीं होगी तो हमें डेंजर का पता नहीं चलेगा। ठीक है, तो डेंजर का पता चलने के लिए भी हमें एंजाइटी ज़रूरी है। बाकी हर चीज़ का एक्सेसिव लेवल पे हो जाना, जैसे एंजाइटी आपको हो रही है कि आप ड्राइव कर रहे हो और रश में आप फंस गए हो बहुत ज़्यादा, और इतनी एंजाइटी आपकी बढ़ गई है कि आप ड्राइव निकाल ही नहीं, मतलब कार नहीं निकाल सक रहे अपने, तो ये जो है फिर आपको मेंटल डिसऑर्डर की तरफ ले जाता है। ठीक है, बाकी एंजाइटी हर इंसान में ज़रूरी है। ऐसे हम सोच ही नहीं सकते कि एंजाइटी नहीं होनी चाहिए। अच्छा इरम साहबा, मेंटली डिसऑर्डर का पता कैसे चलेगा कि हमें ये चीज़ होने वाली है जो खतरनाक है, जो हमारे जिस्म के लिए नहीं, सिर्फ हमारे लिए नहीं बल्कि हमारी फैमिली के लिए भी खतरनाक है? देखिए, इंसान अपने आप को है ना बहुत बेहतर जानता होता है। ठीक है, जब वो उसका मूड लो होना शुरू हो जाता है या बहुत ज्यादा एग्रेसिव होना शुरू हो जाता है, अब इसका मतलब ये नहीं है कि 2 दिन आपका मूड एग्रेसिव हुआ है या लो हुआ है तो आप किसी मेंटल डिसऑर्डर में हो गए। दिस इज द नेचुरल इमोशंस। ठीक है, तो आप इससे खुद भी डील कर सकते होते हैं कि आपको वो चीजें करनी होती हैं जो आपको पसंद है। सही है, उसके बाद आप इस स्टेज से निकल जाते हैं। मगर ये एक क्राइटेरिया होता है कि वीक 1 वीक तक आपको यही चल रहा है, लो मूड चल रहा है, या बहुत ज़्यादा आप एग्रेसिव हो रहे हैं, या बहुत ज़्यादा आपके एक्सपेंसिव थॉट्स हो रहे हैं, मतलब कि ये चीज़ भी ले लूँ, ये चीज़ भी ले लूँ, जितना मतलब वो तो होता है ना हवस हो जाना, तो ये हवस कब हो जाता है कि इतना आपका मूड इस लेवल पे जा रहा है और इतनी कंटिन्यूटी हो रही है इसमें, तो फिर मेंटल डिसऑर्डर का होता है। नहीं तो ऐसे हम मेंटल डिसऑर्डर में नहीं डाल सकते। नॉर्मल इमोशंस तो सबके होते हैं। जी जी, मुझे भी गुस्सा आता है, आपको भी गुस्सा आता है, अफसरदा मैं भी होती हूँ, आप भी होते हैं, रोना हर किसी को आता है, ये तो नेचुरल इमोशंस है ना। बिल्कुल ऐसा ही है। आम तौर पे हमने ये देखा है कि हर इंसान का कोई ना कोई खौफ एक बैठ जाता है, डर की वजह से भी वो इस तरीके से कुछ चीज़ें करता है, या एक वो ट्रॉमा में चला जाता है कि यार ये काम मुझे नहीं करना। वो कैसे अपने आप को ट्रीट कर सकता है, उन चीज़ों से निकल सकता है? इन चीज़ों से निकलने के लिए हमें उसको फेस करना ज़रूरी है। जब तक हम फेस नहीं करेंगे तब तक हम उन चीज़ों से निकलेंगे नहीं। और जहाँ तक आपने ट्रॉमा की और डर बैठने की बात की ना, तो ये हमारी पास्ट हिस्ट्री से चल रहा होता है। मतलब चाइल्डहुड में कहीं भी ऐसा कुछ हुआ होता है जो कि ये सिचुएशन रह जाती है। सही सही। इरम साहबा, some people look like full of beans, you know, active and energetic, और हम सडनली उनके बारे में सुनते हैं कि इन्होंने सुसाइड कर लिया। कौन सा लेवल होता है जहां इंसान जाके सुसाइड तक पहुंच जाता है और हमें कोई और रास्ता नजर नहीं आता? क्या करना क्या चाहिए इस सिचुएशन में? जिनमें एनर्जी बहुत ज़्यादा होती है ना, जब कोई भी चीज़ उन्हें ट्रिगर करती है तो उनका मतलब मूड लो भी उतने ही लेवल से नीचे जाता है। ठीक है, मतलब बहुत ज़्यादा अफसरदा रहना, और उस पे वो सुसाइड अटैम्प्ट करते हैं। और सुसाइड अटैम्प्ट करने के भी बहुत सारे रीज़न होते हैं, इतनी जल्दी इंसान सुसाइड अटैम्प्ट नहीं करता। ठीक है, पहले मतलब कोई सालों से ऐसी चीज़ चल रही है, फिर उसके बाद वो नॉर्मल स्टेज में आएगा, नॉर्मल स्टेज में आने के बाद जाके वो सुसाइड करेगा, क्योंकि वो उस चीज़ को एक्सेप्ट कर लिया होता है उसने। ठीक, एक्सेप्ट कर लिया होता है। मुबशर केॾो न ॾुखियो इहो मरहलो हूंदो आहे त इंसान खे को रस्तो नज़र न अचे, पंहिंजो परायो नज़र न अचे, दोस्त यार नज़र न अचे, उन खां पोइ ज़िंदगी जो अंत आणे छॾियो ऐं खोड़ सारा असां वटि अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा आहिनि, साम्हूं आहिनि असांजे। ज़िंदगी जो बिल्कुल लास्ट ही हूंदो आहे जॾहिं बिल्कुल डिप्रेशन इंसान खे घेरे छॾींदी आहे कंप्लीटली तौर ते, ऐं हुनखे सम्झींदो आहे त हाणे मुंहिंजो केरु बि जेको आहे उहो माविन आहे, मुंहिंजो मददगार न आहे, सॼी दुनिया मूंखे खाइण थी अचे, त लाज़मी ॻाल्हि आहे पोइ इंसान इहो ई चवंदो आहे त बसि हाणे ज़िंदगी जो अंत आणे करे हिनखे ख़त्म करे छॾियो। हमें ये बताइएगा इरम कि हम ऑफिसेज में काम करते हैं, कॉर्पोरेट सेंटर्स में,
और ये बहुत ज़्यादा देखा गया है कि ऑफिस के अंदर बहुत ज़्यादा स्ट्रेस होता है बिल्कुल, और काम का प्रेशर। काम का प्रेशर होता और वो है। स्ट्रेस हमें लेना भी होता है, हाँ। ठीक है, उसको हम छोड़ नहीं सकते। उस हालत में एक इंसान क्या कर सकता है कि वो ज़्यादा से ज़्यादा रिलैक्स फील करे उसके काम के उस टॉक्सिक अच्छा, जो स्ट्रेस है काम का वो एक अलग चीज है। आपका जो एनवायरनमेंट है ना, लोगों से बातचीत करना, वो आपका फ्रेंडली होना चाहिए। ठीक वो ऐसा होना चाहिए कि मतलब आपका दिल करे कि हाँ मुझे ऑफिस जाना है। जैसे हम छोटे होते थे, स्कूल जाते थे, बच्चे कितनी खुशी से स्कूल जाते हैं, ठीक है, हमारे फ्रेंड्स हैं वहाँ पे, फ्रेंड्स हैं, खेलेंगे। और मेन जो होता है ना हमारा प्लेजरिज्म होता है, जी हाँ। ठीक है, जब तक हमें किसी भी चीज में प्लेजर नहीं मिलता हम वो काम करना ही नहीं चाहते हो। बिल्कुल ऐसे ही है। इरम साहिबा, आपने बात बहुत अच्छी की है कि मिसाल भी बहुत अच्छी दी बच्चों के हवाले से। और मैं आपसे ये जरूर पूछना चाहूंगी, कुछ बच्चे हमारे डर जाते हैं, ट्यूशन नहीं जाते, स्कूल नहीं जाते, और हम उन्हीं बच्चों को फिर मारना, पीटना, डांटना शुरू कर देते हैं, बजाय इसके कि हम उनकी साइकी समझें। करना क्या चाहिए इस लेवल पे? अच्छा, हम प्रेशराइज जो बच्चों को कर रहे होते हैं वो बहुत गलत है। ठीक है। फिजिकल हार्म तो बिल्कुल करना ही नहीं चाहिए। और दूसरा, टीचर्स की काउंसलिंग बहुत ज़रूरी है। टीचर्स को बताना चाहिए, क्योंकि आजकल जो मैं रिसेंटली देख रही हूँ ना, प्राइवेट स्कूल हों, बहुत ज़्यादा एक्सपेंसिव स्कूल भी, जी। टीचर्स हार्म कर रही होती हैं बच्चों को। बच्चों के दिमाग में डर बिठा रही होती हैं कि हम आपको डार्क रूम में बंद कर देंगे, हम आपको जी ये, हाँ, बिल्कुल। क्योंकि वो कंट्रोल नहीं कर सकती बच्चों को, और बच्चे कंट्रोल नहीं होते। बच्चों को आपको उन्हीं की तरह रहकर चलना है उनके साथ। तो अगर बच्चे हमारी तरह सोचने लगे या समझने लगे तो वो बच्चा नहीं है। ठीक है, मैं एक सवाल मर्द हजरात के लिए करना चाहूंगा। Oh my God. भी मैं लड़का हूँ, आमतौर पे ये होता है कि जो मर्द हजरात होते हैं वो अपनी फीलिंग्स छुपाने के लिए भी बहुत ज़्यादा स्पेस ले लेते हैं, क्योंकि आमतौर पे जो लड़के हैं, मर्द हैं, वो इतना ज़्यादा इजहार नहीं करते अपनी फीलिंग्स का, ये वो। उस हालत में जो वो फील कर रहे होते हैं अपने ऊपर स्ट्रेस, तो क्या ये ठीक है कि वो आम तौर पे फीलिंग शेयर करना शुरू कर दें? आमतौर पे ये भी डर होता है कि यार हम अपनी फीलिंग शेयर कर दें तो ये भी हमारे लिए इस पे प्रॉब्लम मैं कहना चाहूंगी कि एक बलून है ना, उस बलून में आप हवा भरते जाएंगे तो एंड में क्या होगा? फट जाएगा। फट जाएगा ना। तो जब तक आप अपनी फीलिंग्स, अपने इमोशंस नहीं बताएंगे, जैसे फीमेल जो है इंसान है, वैसे मेल भी इंसान ही है, ठीक है। तो हम मेल और फीमेल को दोनों को उसी तरह स्ट्रक्चर किया गया है। उनके थॉट प्रोसेस भी वैसे डिफर करते हैं, चेंज हो सकते हैं, मगर उसी तरह थॉट प्रोसेस होता है। सही है। तो बताना बहुत जरूरी होता है, एग्रेशन निकालना भी बहुत जरूरी होता है, इससे कैथार्सिस हो रहा होता है, ठीक है। मतलब कि आपके अंदर के जो इमोशंस हैं वो निकल रहे हैं बाहर। आप गुस्सा कर रहे हैं, आप रो रहे हैं, ये बहुत बड़ा मिसकंसेप्शन हो गया है। मर्द कैसे रो सकता है? मर्द रो नहीं सकता। क्यों नहीं रो सकता? अल्लाह ने उसे आंसू नहीं दिए मर्द को, मर्द को फीलिंग नहीं दी है, मर्द को दर्द नहीं दिया है अल्लाह ताला ने। प्लीज डोंट क्राई। नहीं, फिलहाल नहीं रोना, बिल्कुल ऐसे ही है, मैं कंट्रोल करूंगा पूरा। अच्छा इरम साहिबा, जैसे हमने बच्चों की भी बात की, ऑफिसर्स की भी बात की, एक अहम क्वेश्चन जो हम खास करके सोशल मीडिया पे भी देखते हैं, रिश्तेदारों से कटना, रिश्तेदारों की बातें सुनना और रिश्तेदारों से नफरत करना। और रिश्तेदार, क्योंकि ज्यादा इम्पैक्ट हमारा पड़ता है, हमारी फैमिली का हम पे पड़ता है, रिश्तेदारों का पड़ता है, उनकी जो डिग्रेड करने वाली बातें होती हैं वो ही हमें काट देती हैं। ऐसी सिचुएशन में क्या हमें माहिर नफ्सियात, साइकोलॉजिस्ट से रुजू करना चाहिए या नहीं? अच्छा, मैं इस सवाल का जवाब लूंगी आपसे, लेकिन ब्रेक लेते हैं। मोबाइल से ब्रेक वठो। हाँ बिल्कुल नाज़रीन, असां इरम फातिमा मौजूद हूंदी स्टूडियो में ही, असीं कुछ देर साईं खां पोइ दोबारा हाज़िर थियूं था। बाक़ाइदा वक्त सां गॾु भॼी रहियो आहे। असां बि कोशिशि कंदासीं त हिन टाइम खे पकड़े करे किथे बीहारियूं ताकी अॼु असां ॻाल्हियूं करे सघूं। असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि क्लिनिकल साइकोलॉजिस्ट इरम फातिमा लिगारी,
खोड़ सारी उन सां ॻाल्हियूं हलनि पियूं, मज़ो बि अची रहियो आहे, ख़बर बि पए थी पई त ज़हनी सिहत खे कीअं बहितर रखिणो आहे, कीअं रखी सघिजे थो। त असां चाहींदासीं ज़्यादा खां ज़्यादा सवाल करे हुननि खे वधीक ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियूं, असां थोरो घटि ॻाल्हायूं। तव्हांजो सवाल सभा अधूरो रहिजी वियो। जी, इरम साहिबा से मैंने सवाल किया था कि हम जो रिश्तेदारों से कटना शुरू हो गए हैं और आजकल तो ये ज्यादा ही ट्रेंड चल रहा है, क्या करना चाहिए? क्योंकि वो भी जली कटी बातें करते हैं, हम खुद भी जली कटी बातें करते हैं, लेकिन हम खुद को नहीं देखते और फिर एक दूसरे से दूरी, रिश्तों से दूरी, क्या ये भी माहिर नफ्सियात से ही कर सकते हैं? जी बिल्कुल, ये भी देखें एक लेवल पे आपके इमोशंस ही डिस्टर्ब हो रहे हैं ना, तो ये भी आपको थेरेपी की नीड होती है। और दूसरा फिर फैमिली को भी समझना होता है। और सबसे बड़ा जो हमारे यहाँ पे मिसकंसेप्शन चलता है कि हम किसी की बाउंड्री हर्ट कर रहे होते हैं। जी जी। पर्सनल लेवल पे जाके, भले वो जितने भी क्लोज रिलेशन है, जब वो एडल्ट हो चुके हैं ना, तो उनकी एक बाउंड्री बन जाती है। तो पर्सनल लेवल पे जाके हर्ट करना ही नहीं चाहिए। अंडरस्टैंडिंग बहुत ज्यादा जरूरी है। और ये रियलिटी भी देखी जाती है कि अगर इंसान वाकई हर बात उसको लग रही है तो उनके साथ इशू क्या चल रहा है, ठीक है, तो ये रियलिटी चेक भी किया जाता है। सही। मेंटल हेल्थ के हवाले से हमें ये बताइएगा कि सोशल मीडिया का इस्तेमाल कितना खतरनाक है। बाज़ औक़ात लोग इस्तेमाल करते हैं, तो जैसे हम व्लॉगिंग वगैरह देखते हैं, यूट्यूब वगैरह पे हमारे बच्चे देखते हैं और वो देखते हैं कि जी ये तो इतनी लग्जरी लाइफ स्टाइल गुजार रहे हैं, तो वो देख देख के ये उनके ऊपर ट्रॉमा नाजिल हो जाता है कि भाई हम कहाँ ज़िंदगी गुजार रहे हैं। आप क्या समझती हैं जहनी मेंटल हेल्थ के लिए ये सोशल मीडिया हमारे लिए कितना खतरनाक है? एक्चुअली एक्सेसिव यूज ऑफ एवरीथिंग, ये जो है आपके ब्रेन को डैमेज भी करता है, आपके मेमोरी पे असर करेगा, आपके लर्निंग पे असर करेगा, आपके अटेंशन कंसंट्रेशन पे असर करेगा। तो अगर आप किसी भी चीज का एक्सेसिव यूज कर रहे हैं तो वो खराब ही है आपके लिए, वो सही हो नहीं सकता। ठीक है। बाकी रही बात सोशल मीडिया की, तो सोशल मीडिया से हमें बहुत सारी पॉजिटिविटी भी मिलती है। बहुत हम सिर्फ ये कहते रहते हैं कि बच्चों को इससे दूर करें, बच्चों को इससे दूर करें। इवन मैं आपको अपनी पर्सनल वो दे दूं कि मेरी बेटी है और वो बहुत सारी चीजें सोशल मीडिया से सीख रही होती है। जो चीजें वो स्कूल से सीख के नहीं आती वो वहां से सीख रही है, तो वो पॉजिटिविटी भी आ रही है। उसको 4 साल की बच्ची को ये पता है कि मुझे किसी जो स्ट्रेंजर है उससे चॉकलेट नहीं लेनी है, वो मुझे किडनैप कर सकता है। इससे पहले हमारी अगर टाइम ले लें तो हमें 4 साल की उम्र में कुछ नहीं पता होता और ना हमें स्कूल में इतनी गाइडेंस मिल रही होती। बिल्कुल ऐसा ही है। व्हाट अबाउट नार्सिसिस्टिक पीपल्स? क्योंकि अपनी बात मनवाना आजकल हर कोई कर रहा है कि नहीं मैं सही आप गलत, और उस पे जो हम प्रेशराइज कर देते हैं बंदे को तो वो गैसलाइटिंग हो जाता है, हमें पता नहीं चलता। क्या कहेंगी, कितना खतरनाक है? अच्छा, नार्सिसिज्म जो है वो एक डिसऑर्डर है, ठीक है, वो पर्सनालिटी डिसऑर्डर होता है। इसमें आपकी शुरू से जो पर्सनालिटी बन रही होती है, चीज़ें आ रही होती हैं कि आपको बस अपनी ही बात मनवानी है, अपनी ही चीज़ें करनी है और बहुत ज़्यादा एरोगेंट रहना है। मतलब एक पर्सनालिटी है आपके पास एंटर हुई है, आपको समझ में आ जाएगा कि ये एरोगेंट पर्सनालिटी है। जब आप उनसे बात करेंगे तो थोड़ी बहुत हम वो कर रहे होते हैं, वाइब्स आ जाती है, बिल्कुल वाइब्स आ जाती हैं, चेक एंड बैलेंस कर रहे होते हैं कि एंटर हुआ है कोई, तो हमें मतलब रिजर्व होके बैठना है, तो वो वहीं से हमें अंदाजा हो जाता है कि ये नार्सिसिस्टिक है। और वो बहुत ज्यादा मतलब आपको प्रेशर दे रहे होते हैं और इमोशनली डिस्टर्ब भी कर रहे होते हैं। क्या ये इस बंदे को हम बीमार कह सकते हैं? बीमार तो जब डिसऑर्डर में आ गया है तो बीमार है, फिर साइकोलॉजिकली डिस्टर्ब है। हम अपनी जहनी सेहत को सही कैसे रख सकते हैं? क्योंकि सही चले ठीक है, हम नहीं भी रख पाते, अगर रिलैक्स तो रखें अपने आप को, क्या तरीका है? ये हो सकता है कि आप शेड्यूलिंग करें अपनी, ठीक है, होल डे, और वो चीज़ें प्लान करें जो चीज़ें आपको पसंद हो, लोगों की मर्जी से नहीं, जो सिर्फ आपको पसंद हो आपको वो चीज़ें करनी है। और शेड्यूलिंग आपको सुबह से लेके रात तक की आपकी शेड्यूलिंग ऐसी होनी चाहिए कि आपको टाइम ही नहीं हो किसी और बारे में सोचने का, ठीक है, कहीं और, मतलब कि ये है ना एक सीधी हमारी लाइफ जा रही है और फिर एकदम से यूं टर्न हो जाता है, तो ये चीजें सोचने का आप लोगों के पास टाइम ही नहीं होनी चाहिए, इस तरह की शेड्यूलिंग हो। ये तो हम फिर आपकी जिंदगी से एक्सरसाइज होनी चाहिए, अच्छा एक्सरसाइज लाजिम होनी चाहिए, ठीक है। उसके बाद जो भी चीज़ें पसंद है, किसी को गेम पसंद होता है, किसी को डांस पसंद होता है, और यहाँ पे एक बहुत बड़ा डांस के लिए भी वो है कि म्यूजिक नहीं सुनना,
डांस नहीं करना, अब ये इंस्टिंक्ट में शामिल है। जब बाय बर्थ किसी की ये चीज शामिल है, आप वो खत्म नहीं कर सकते। बिल्कुल, ठीक है, तो जिसको जो पसंद है, इवन हम लोग जो है ना कुकिंग कर रहे होते हैं तो भी हम सॉन्ग सुन रहे होते हैं, सही है, तो वो कुकिंग करना भी हमें मजा दे रहा होता है, उसमें भी हमें प्लेजर मिलता है। क्यों? क्योंकि वो एसोसिएट हो जाता है हमारे सॉन्ग से। और कहीं ट्रैवल कर रहे होते हैं भी म्यूजिक सुनते हैं। कुछ भी ऐसा नहीं है, कोई इंसान भी ऐसा नहीं है जिसे म्यूजिक ना पसंद हो। हम सिर्फ ऊपर से बोलते हैं कॉन्शियसली कि नहीं ये चीज गलत है, ये है, मगर अनकॉन्शियसली जो गलत बोल रहे हैं वो भी एक्सेप्ट कर रहे होते हैं कि नहीं, उन्हें भी मजा आ रहा होता है। अब हम आपसे जानना चाहेंगे, जब आप इतने सारे लोग हैंडल करती हैं, माहिर नफ्सियात के तौर पे उनके मसले सुनती हैं, तो जब आप ज़्यादा वो हो जाती हैं तंग, तो फिर आप अपने रिलैक्सेशन के लिए क्या करती हैं? देखिए, वही चीज़ें मैं बोलूँ आपको, जो चीज़ें पसंद हैं वो चीज़ें आपने करनी है। और बहुत ज़्यादा ऐसा भी हो जाता है कि हद से ज़्यादा डिस्टर्ब हो जाते हैं तो हमें खुद भी काउंसलिंग करानी पड़ती है, हमें खुद भी जाके शेयरिंग करनी पड़ती है। मगर ये है कि हम क्लाइंट की आइडेंटिटी शो नहीं करते, भले वो हमारी सीनियर साइकोलॉजिस्ट हो या कोई भी हो, उसके साथ हमें नहीं करनी। बाकी जो रीज़न है डिस्टर्बेंस का वो हमें उन्हें बताना है। सही। यानी जितना आप अपने एक्सप्रेस करेंगे, फीलिंग्स शेयर करेंगे, उतना ही आप रिलैक्स ज़्यादा रह सकते हैं और इन चीज़ों पे रह सकते हैं। वैसे प्रोग्राम का टाइम तो हमारा थोड़ा कम होता जा रहा है। आप बस एक ये बताइएगा, कोई ऐसा आपको पेशेंट मिला हो जिससे आप भी तंग आ रही हो कि यार ये क्या बंदा है जानते जहाँ तक इन्होंने बोला कि नार्सिसिज्म जो होते हैं और बॉर्डर लाइन डिसऑर्डर, बहुत ज्यादा जो पर्सनालिटी डिसऑर्डर है ना, वो तो वाकई तंग करते हैं, क्योंकि वो रिजिड होते हैं बहुत ज्यादा, उनको अपनी बात से हटाना बड़ा मुश्किल होता है, बहुत ज्यादा, क्योंकि वो कहते हैं जो हम कह रहे हैं ना वो ही सही है, उसी पे चले। खैर, इरम फातिमा लगारी साहब, आपका बहुत शुक्रिया, आप प्रोग्राम में आई और बहुत सारी बातें हुई। इन शॉर्ट टाइम भी बहुत कुछ हमने सीखा। बिल्कुल, बहुत कुछ सीखा। आपने टाइम दिया हमारे प्रोग्राम के लिए, हम तहे दिल से आपका शुक्रिया अदा करते हैं। नाज़रीन, हमारा ॾिठा मेंटल हेल्थ इशूज़ के बारे में असां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं। यकीनन खोड़ सारियूं सुठियूं शयूं जेके तव्हां सिखियूं हूंदियूं उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी में इम्प्लीमेंट कंदा। हे 2 कलाक असां तव्हां सां कचहरी कईसीं, ॻाल्हि ॿोल कईसीं, का बि ॻाल्हि सुठी लॻी हुजे त पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि ज़रूरु उन जे मथां अमल दरामद कयो, ताकि तव्हांजी ज़िंदगी हिकिड़े बहितर ट्रैक ते लही सघे। टाइम असांजो पूरो थी वियो आहे, जंहिं इंसान खे अचिणो हूंदो आहे हुनखे वञिणो हूंदो आहे, लेकिन फ़िलहाल असां सिर्फ़ु प्रोग्राम मां वञी रहिया आहियूं। नाज़रीन, सुभाणे वरी असां दुबारा तव्हां सां मुलाक़ात कंदासीं 9 बजे। तेसिताईं मां मुबशिर हुसैन मूंखे ऐं असांजी मेज़बान सबा खे इजाज़त ॾिजो। सिंध सलामत, साथ सलामत।